नादितवी ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालूं। बिन कासम भरिसां झंग मां औरत जो तशद्दुद थियल लाश अचण वारो मामलो आहे। शाह लतीफ़ टाउन पुलिस औरत जे क़त्ल में मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिब जवाबदार वलीद औरत ज़रीना के कत्ल करण बैदि संदसि लाश ब्रीफ केस में बंद करे झंग में उछलाए छॾियो हो। ख़बर के हवाले से अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदालूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। बिन कासम भरिसां झंग मां औरत जो तशद्दुद थियल लाश हथ आयो आहे। हथ अचण वारे मामले के हवाले से अवां खे आगाह कंदालूं तो शाह लतीफ़ टाउन पुलिस औरत के कत्ल में मुलविस जवाबदार के गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिब जवाबदार वलीद औरत ज़रीना के कत्ल करण बैदि संदसि लाश ब्रीफ केस में बंद करे झंग में उछले छॾियो आहे। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी बिन कासम जो रिपोर्टर सज्जाद छजड़ो असां सां लाइन ते मौजूद है। सज्जाद, अपडेट कजो, पुलिस जवाबदार के गिरफ़्तार कियो आहे, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी, तव्हांखे ॿुधाईंदालूं त बिन कासम जेको आहे इहो शाह लतीफ़ थाणे जी हद में जेको आहे लाश मिलियो आहे। ॾींहं जी अॻु जेको आहे जंहिंजी सुञाणप ज़रीना जे नाले सां थी हुई, उहा लाश जेको आहे उहा हथ अचण खां पोइ शाह लतीफ़ थाणे ते FIR दाख़िल कई हुई ऐं जांच पुलिस जेको आहे उन क़त्ल में मुलविस जेको जवाबदार आहे वलीद उनखे गिरफ़्तार करे वरितो आहे। SIO जो चवणु आहे त जेको आहे ही क़त्ल जेको आहे ज़रीना जो क़त्ल जेको आहे कोरंगी थाणे जे हद में थियो आहे, ज़िले कोरंगी में थियो हो, जंहिंखे जेको आहे पोइ लाश जेको आहे पोइ कासम मोड़ वेझो शाह लतीफ़ थाणे जे हद में उछलियो वियो हो ऐं इन जेका छोकिरी हुई उहा फैसलाबाद जी रहवासिन हुई ज़रीना, जंहिंखे जेको आहे वलीद नाले जेको शख़्स क़त्ल कयो ऐं उनखे गिरफ़्तार कयो आहे। वधीक जांच जारी आहे। जी, जवाबदार जंहिंखे गिरफ़्तार कयो वियो आहे सज्जाद, उन हवाले सां छा पुलिस जो को मौक़िफ़ अचे पियो? जवाबदार कहिड़ा इतराफ़ कया आहिनि, छो औरत खे क़त्ल कयो वियो? जवाबदार जो चवणो हुयो त हुनखे जेका तफ़्तीश थी रही आहे। SIO जो चवणु आहे त हिन महिल ताईं जेको आहे जवाबदार चयो त जेका फैसलाबाद वासियुनि जेका औरत हुई उन्हनि सां हुनजी जेका आहे शादी थियल हुई ऐं पोइ जेको आहे उनखे एतिराज़ जोगी हालत में ॾिठो वियो, जेका पोइ हुनखे क़त्ल कयो वियो आहे। वधीक जांच जारी आहे। जी, वधीक जांच जारी आहे। सज्जाद, अपडेट करण लाइ अव्हां जी वॾी महिरबानी।